अस्सलाम वालेकुम याली मदद दोस्तों शाला मैंने ठीक ठाक होंगे जी तो असा खुशी चैनल ता लाइव आया हूँ जी तो अज असा मौजूद है चाचो पलियो उर्फ यूनुस सनाई जैसे अज जिंदगी जा जे 4-5 सवाल कंदासीं जेके चाचे की गुज़ारिया इन ड्रामे में की आयो थोड़ा ज़िंदगी के हवाले से इंटरव्यू कंदासीं। अस्सलाम वालेकुम चाचा चाल आहे चाचा जो असांखे इहो ॿुधाईंदा हलो त हिन में ड्रामे में तव्हां कीअं आया आहियो ऐं तव्हांजो कहानी इहा आहे त कंडे जी छेज में जेको ड्रामो हलियो मूंखे पज़ीराई तमामु घणी मिली ऐं मूं इहो महसूसु पियो कयो त शायदि इहो 10-12 किस्तनि जो ड्रामो हूंदो मुंहिंजो करेक्टर उस ताईं हलंदो पोइ हुनखे अॻिते वरी ॿिया खणंदा पर ख़ुशकिस्मती आहे मुंहिंजी वरी ख़ुशकिस्मती आहे हुन डायरेक्टर जी जंहिं मूंखे मौज़ून सम्झो ट्रेजेडी करेक्टर ॾिनई पब्लिक ॾाढो लाइक कयो ऐं मूंखे मां ख़राज तहसीन थो कयां पेश कयां आवाम खे जिन मुंहिंजे करेक्टर खे सारायो बि ऐं वक़्तनि वक़्तनि असांखे ॿुधाईंदा रहिया त तव्हांजो करेक्टर तमामु वॾो चाचा जी तव्हांजो ज़ाती शौक़ु हो या का मजबूरी हुई इन ड्रामे में अचण जी या तव्हांजो शौक़ु हो? न असुल कहानी आहे त मां फिल्मुनि जी डायरेक्शन हैदराबाद खां मूं मिस्टर ड्रामा जी शुरूआति कई ऐं वरी जॾहिं फिल्म इंडस्ट्री बंदि थी वई सिनेमा ॾियणु लॻी त पोइ असांजो वरी कमु फिल्म जो बंदि थी मौशी शिकार परदेसी प्यार सिनेमा जी रिलीज़ थियल फिल्मूं आहिनि ऐं जॾहिं उहो कमु बंदि थी वियो त पोइ मजबूरन मूंखे केटीएन ते वञिणो उते मूं 2 सोलो बि ॾिना डायरेक्टर उहा बि महिरबानी हुई अब्दुल मनान आबादी साहब जे साहब सां मिलायो ऐं मां उहे 2 ड्रामा करे हुनखे ॾिना उन खां पोइ वरी मतिलबु हाणे पंहिंजे बचनि जो पेट बि इन फन जे गुज़र सफ़र सां कयो ऐं घणा माण्हू गुज़र सफ़र में शौक़ु त मां कोशिशि कंदो आहियां त पंहिंजी तरफ़ां डायरेक्टर जेको हूंदो आहे उहो हमेशह में कमु कराईंदो आहे उहो टेम्पो अब्दुल मनान आबादी साहब पाणीअ में त झूका में खयो ऐं मूं परफॉर्म कई त मूंखे वॾी मोट मिली उन खां पोइ वरी अॼु जो वतायो हुन में मूंखे कॉमेडी ॾिनो ऐं उन खां पोइ वरी जॾहिं हीअ सीरियल शुरू थी कंडनि जी सेज उन दौरान मूंखे पले खान जो करेक्टर राइटर जेको आयो ऐं अब्दुल मनान आबादी साहब मूंखे ॾिनो मूं सम्झो शायदि नंढो करेक्टर आहे तंहिंजे करे मूंखे ॾियनि था 10-12 किस्तनि खां पोइ ॾियनि खां पोइ ख़तमु थियो पर हलाए छॾियो इहो ड्रामो 906 किस्तनि इहा महिरबानी मूं ते हिकु त इदारे जी आहे ॿियो बाक़ी बि आहे राइटर अधु छके लाइ महिरबानी चाचा असुल किथां आया असुल हाणे आउं तव्हांखे ॿुधायां त आउं असुल सन शहर जी वरी हैदराबाद माइग्रेट कयोसीं इन करे जो असां यतीनी जो दौरु गुज़ारियो ऐं पोइ हैदराबाद सन शहर में मुंहिंजो असली नालो आहे मोहम्मद उर्स उर्फ यूनुस सनाई ठीकु आहे न पोइ फिल्म इंडस्ट्री में यूनुस सनाई जे नाले सां टाइटल हलंदो हुओ ड्रामा में यूनुस सनाई नाले सां टाइटल। अच्छा चाचा हाणे अॻिते हली तव्हां छा कंदो? मां सम्झां थो त मुंहिंजी ख़्वाहिश जेका हुई उहा सभु अलाह दिल्ली का ख़्वाहिश अञा रहियल हुजे मां सम्झां थो अहिड़ी का बि अहिड़ी ख़्वाहिश कोन्हे का मूं पंहिंजे बचनि जूं नियाणियुनि जूं शादियूं वादियूं कराए छॾियूं आहिनि फन मां ऐं हिन वक़्तु मां मुतमइन आहियां त जेका शइ मां ॻोल्ही पियो त हर कोने में जीअं रेडियो आहे सभु कमु पिया कनि स्टेज आहे सभु उन में कमु पियो कनि वरी फिल्म आहे त उन में कमु पिया कनि वरी चैनल आया आहिनि त उन्हनि में टी वी ते कमु पियो कनि हाणे अहिड़ो कहिड़ी शइ आहे जंहिंते मां पहुचां चाचा असां हर इंसान खां हर एक्टर खां सवाल कंदा आहियूं नाराज़ न थियो त कयूं करे सघो था तव्हांजो अगरि हिन जदीद दौर में अगरि का छोकिरी तव्हां चए त मां शादी थी कयां छा तव्हांजी फीलिंग हूंदो? अवल ॻाल्हि इहा आहे त का बि छोकिरी अहिड़ी कान हूंदी जेका न हिकिड़ी दिलि जी ख़्वाहिश रखे त मां यूनुस सनाई जा उर्फ मां पले सां शादी कयां ॻाल्हि दरअसल इहा आहे त जेकॾहिं उहा चवंदी बि त आउं हुनखे रिजेक्ट कंदुसि छाकाणि त मूंखे पंहिंजी वाइफ जेका आहे उहा हिन
ज़िंदगीअ में वॾी सपोर्ट कई आहे ऐं उनखे मूं ॾुख ॾिना सुख ॾिना जेको बि हाल हो इन फ़नी ज़िंदगी में उन परवान चढ़ण में मुंहिंजी वाइफ जो वॾो हथु वरी महिरबानी चइजे टाइम ॾियण जूं तव्हांजा लख कुर्ब ऐं असां ख़ुशी टीवी जी तरफ़ां तव्हां खां इहा इंटरव्यू थोरो कयोसीं वॾियूं महिरबानियूं जेके बि दोस्त चाचे पले खे ॾिसो था आख़िरी मैसेज तव्हां छा ॾियणु चाहींदो ही सॼी आवाम तव्हांखे ॾिसे थी चाचे पले जे नाले सां मैसेज असांजे सिंधी क़ौम जे लाइ इहो आहे त असांजा सिंधी ड्रामा तमामु घटि माण्हू ॾिसनि था मिसाल तौर माना ए कैटेगरी जा माण्हू आहिनि पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि डॉक्टर आहिनि इंजीनियर आहिनि उहे बि असांजे ड्रामनि खे ॾिसनि त था पर उहे तनक़ीदी निगाह सां था ॾिसनि ऐं वरी जेकॾहिं मिडिल क्लास जा माण्हू आहिनि उहे बि असांजे ड्रामे खे ॾिसनि था पर जेको लोअर क्लास जो माण्हू आहे जीअं होटलिंग वारो माण्हू आहे उन करे असांखे जेका पढ़ाई मिले थी त हिकु क्लास में ऐं असीं जेको कमु कयूं था उन में असांखे उहे फैसिलिटीज़ कोन्हनि के जेके इंडिया जे माना चैनल ते हुजनि या फिल्म इंडस्ट्री में हुजनि असां वटि उहे फैसिलिटीज़ कोन्हनि के उनजे बावजूदि मां सम्झां थो त सिंधी चैनल जेके कमु करे रहिया आहिनि हिन वक़्तु उहो पंहिंजे वसाइल आहे पंहिंजे वस आहे हिकिड़ी कैमरा ते सॼो कमु करणु टीवी जा चैनल आहिनि जेके क्या क्या कैमराऊं फिक्स हूंदियूं आहिनि ऐं आर्टिस्टनि खे उते परफॉर्म कंदे माना मुंझारो कोन थींदो हो कंहिं कैमरा जी लुकिंग जी हुनखे ज़रूरत कोन कनि पवंदी मां सम्झां थो जेकॾहिं हिकिड़ी कैमरा ते को डायरेक्टर कमु करे सघे थो फॉरेन जो या ॿाहिरि में सघो त हिते जी परेशानी थींदो ऐं मां इहो चाहींदुसि त सिंधी ड्रामनि खे ॾिसो अदाकारनि जी इज़त कयो ऐं पज़ीराई हौसला अफ़ज़ाई छाकाणि त चंद ज़िंदगी में माण्हू पंहिंजे पाण खे ख़ुशि करे ख़ुशी सां मां इहो चाहींदुसि थोरा असांजे नौजवान नसल या नंढा ॿार आहिनि पहिरियों कमु उहे कनि त नंढनि ॿारनि खे स्कूल ॾांहुं मोकिलीनि उन्हनि खे तालीम ॾियारीनि ताकी असांजे सिंध मां जेको तालीम जो फुक़दान आहे हिन वक़्तु तालीम सफ़ा ऐं ज़ीरो आहे उनखे बहितर बनाइनि त असां अञा अलाए केतिरो कमु करे सघूं था हींअर नौजवान नसल जेको असांजो कमु करे पियो उहे तमामु ख़ासि तमामु ख़ासि आहे उनखे वसाइल हुजनि त अञा घणो बहितर सुठो कमु कनि वॾियूं महिरबानियूं चाचा वॾियूं महिरबानियूं यूनुस सनाई जेके पंहिंजे दिलि जा ख़्याल जेके बि फीलिंग्स तव्हांजे एॾो शेयर कयईं त चई त पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियो ऐं जेके बि तालीम कंदा त तव्हांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं मुंहिंजो इहो ई पैगाम आहे सिंध वारनि खे त असांजा जेके सिंधी ड्रामा आहिनि उन्हनि खे फॉलो कनि ऐं कोशिशि कनि त तनक़ीद न कनि असां सिंधिया सफ़ीर ऐं एक्टर आहियूं कोशिशि कयो त असांखे हौसलो अफ़ज़ाई कयो ऐं असां ते तनक़ीद न कयूं वॾियूं महिरबानियूं तनक़ीद ज़रूरी आहे पर तनक़ीद बराए इस्लाह हुजे उहा बहितर आहे पर तनक़ीद बराए तनक़ीद हूंदी त पोइ कमु मज़ो वॾियूं महिरबानी चाचा